मती अध्याय 9 लकवे जे रोगीअ खे ठीकु करणु। येशू ॿेड़ीअ में वेही रहियो ऐं झील खे पार करे पंहिंजे नगर में आयो। उन वक़्तु कुझु माण्हू हिक लकवे जे रोगीअ खे खट ते खणी करे येशूअ वटि आया। उन्हनि जो विश्वास ॾिसी करे येशूअ लकवे जे रोगीअ खे चयईं, हे पुट, हिमत रख, तुंहिंजा पाप माफ़ थिया। इन ते कुझु धर्मशास्त्री पंहिंजे दिलि में ईअं सोचण लॻा, हे त परमेश्वर जी निंदा करे रहियो आहे। येशूअ उन्हनि जे दिलि जी ॻाल्हियूं ॼाणे करे संदनि खे चयईं, तव्हां पंहिंजे दिलि में इहे बुरियूं ॻाल्हियूं छो सोचे रहिया आहियो? सवलो छा आहे? छा इहो चवणु कि तुंहिंजा पाप माफ़ थी विया, या इहो चवणु कि उथी करे घुम फिर? पर मां इहो इन जे लाइ चयो ताकी तव्हांखे ख़बर पए कि माण्हूअ जे पुट खे धरतीअ ते पाप माफ़ करण जो बि अधिकार आहे। सो येशूअ लकवे जे रोगीअ खे चयईंसि, उथ ऐं पंहिंजी खट खणी करे घर हलियो वञ। सो उहो उथी करे पंहिंजे घर हलियो वियो। इहो ॾिसी सभु माण्हू ॾकी विया ऐं परमेश्वर जी स्तुति करण लॻा, जंहिं माण्हुनि खे अहिड़ो अधिकार ॾिनो आहे। येशूअ जो मतीअ खे सॾु करणु। उतां खां अॻियां वधी करे येशूअ महसूल उगारण वारी चौकीअ ते हिकु माण्हूअ खे वेठे ॾिठईं। उन जो नालो मती हुयो। येशूअ उन खे चयईंसि, मुंहिंजे पोयां हलियो अचु, ऐं हू उथी करे संदसि जे पोयां हलणु लॻो। जॾहिं येशू मतीअ जे घर में रोटी खाइण वेठो त ईअं थियो कि येशू ऐं उन जे चेलनि सां गॾु ॾाढा ई महसूल उगाड़ींदड़ ऐं पापी बि अची करे उन्हनि सां गॾु रोटी खाइण वेठा। जॾहिं फरीसियुनि इहो ॾिठो त उहे चेलनि खे चवण लॻा, तव्हांजो गुरु महसूल उगाड़ींदड़नि ऐं पापियुनि सां गॾु छो थो रोटी खाए? इहो ॿुधी येशूअ उन्हनि खे जवाबु ॾिनो, डॉक्टर जी ज़रूरत बीमारनि खे हूंदी आहे, न कि उन्हनि खे जेके तंदुरुस्त आहिनि। इन करे तव्हां वञी करे पवित्र शास्त्र में इन वचन खे ध्यान सां पढ़ी करे सम्झो त मूंखे बलिदान न पर दया करणु पसंदि आहे, छोकी मां पापियुनि खे सॾु करणु आयो आहियां, उन्हनि खे न जेके पंहिंजे पाण खे धर्मी था सम्झनि। विर्त जे बारे में सवाल पुछणु। हिकु ॾींहुं यूहन्ना बपतिस्मा ॾियण वारे जा चेला येशूअ वटि अची करे पुछण लॻा, छा कारण आहे कि असां ऐं फरीसी विर्त रखूं था पर तुंहिंजा चेला नथा रखनि? इन ते येशूअ उन्हनि खे चयईं, छा जेसिताईं घोट राजा बारातियुनि सां गॾु आहे त छा उन वक़्तु उहे शोक मनाईंदा? पर उहे ॾींहं ईंदा जॾहिं घोट राजा बारातियुनि खां अलॻि कयो वेंदो। सो उन्हनि ॾींहंनि में उहे बि विर्त रखंदा। झूने कपिड़े जे फाटण ते उन जी जाइ ते नए कपिड़े जो चतो कोई बि न हणंदो आहे, छोकी त नओं कपिड़ो धोइण सां सुसंदो आहे। ईअं करण सां झूनो कपिड़ो वधीक फाटी पवंदो। साॻी तरह ई माण्हू ताज़े अंगूर जो रस झूननि मशकनि में न भरींदा आहिनि। जेकॾहिं उहे ईअं कंदा त ताज़ी रस झूननि मशकनि खे फाड़े विझंदी। ईअं करण सां रस ऐं मशका ॿई जान थी वेंदा। माण्हू ताज़ी रस खे नवनि मशकनि में ई भरींदा आहिनि ऐं ईअं करण सां ॿई सलामत रहंदा। मुअल छोकिरी ऐं बीमार स्त्री। येशू उन्हनि सां इहे ॻाल्हियूं करे ई पियो त एतिरे में हिकु प्रार्थना घर जो सरदार उते आयो। उहो येशूअ जे अॻियां पंहिंजे गोॾनि भर अची करे संदसि खे चयईं, मुंहिंजी धीअ जी अञा हाणे ई मौत थी आहे, पर तूं हली करे पंहिंजो हथु उन जे मथां रखंदे त उहा जिंदी थी वेंदी। सो येशू उथी करे पंहिंजे चेलनि समेत उन सां गॾु वियो। ॾिसो, ईअं थियो कि हिकु स्त्री जंहिंखे 12 सालनि खां रतु वहण जी बीमारी हुई, उहो पुठियां खां येशूअ जे वेझो आई ऐं उन जे कपिड़नि जे छोर खे हथु लॻाईं, छोकी उहा पंहिंजे दिलि में ईअं सोचे पई कि अगरि मां येशूअ जे कपिड़नि जे छेड़े खे ई हथु लॻाईंदमि त ठीकु थी वेंदमि। तॾहिं येशूअ पोयां मुड़ी करे उन स्त्रीअ खे ईअं चयईंसि, पुटरी, हिमत रख, तुंहिंजे विश्वास तोखे ठीकु कयो आहे। ऐं उहा ओॾीमहिल ई ठीकु थी वई। पोइ जॾहिं येशू उन सरदार जे घर पहुतो, उते हुन बांसुरी वॼाइण वारनि खे ऐं ॾाढनि माण्हुनि खे रोअंदे पिटंदे ॾिठईं। इन ते येशूअ उन्हनि खे चयईं, ॿाहिरि निकिरो हितां, छोकिरी मुई कोन्हे पर सुम्ही पई आहे। इन ते उहे सभु येशूअ जो मज़ाक उॾाइण लॻा। पर जॾहिं भीड़ खे ॿाहिरि कढियो वियो तॾहिं येशू उन रूम जे अंदरि वियो जिते छोकिरी लेटी पई हुई। येशूअ छोकिरीअ जो हथु पकिड़े करे उन खे उथारियईंसि ऐं उहा उथी खड़ी थी। इन ॻाल्हि जो समाचार उन सॼे क्षेत्र में फैलिजी वियो। येशूअ जो 2 अंधनि खे ठीकु करणु। जॾहिं येशू पंहिंजे चेलनि सां गॾु उतां निकिरी करे अॻियां वधियो त 2 अंधा ईअं पुकारींदे उन जे पोयां हलण लॻा, हे दाऊद जा पुट, असांजे मथां दया कर। पोइ जॾहिं येशू घर पहुतो त उहे 2 अंधा येशूअ वटि आया। इन ते येशूअ उन्हनि खां पुछईं, छा तव्हांखे इहो विश्वास आहे कि मां तव्हांखे ठीकु करे सघंदो आहियां? उन्हनि संदसि खे चयो, हा प्रभु।
तॾहिं यीशुअ उन्हनि जी अखियुनि खे हथु लॻाए करे चयईं, जेको तव्हां विश्वास कयो अथव उहो ई तव्हां जे लाइ थी वञे। इन ते उन्हनि जूं अखियूं ठीकु थी वयूं ऐं उहे ॾिसण लॻा। उन खां पोइ यीशुअ उन्हनि खे चिताए करे चयो, इन ॻाल्हि जे बारे में कंहिंखे बि ख़बर न पए। पर उन्हनि उतां निकिरी करे सॼे क्षेत्र में यीशुअ जे बारे में इन ॻाल्हि खे फैलाए छॾियऊं। हिकु गूंगे मां दुष्ट आत्मा खे कढणु। जॾहिं उहे ॿई ॿाहिरि निकिरी वञनि ई पिया त ॾिसो, कुझु माण्हू हिकु गूंगे खे यीशुअ वटि वठी आया। उन में दुष्ट आत्मा समायल हुई ऐं उन जी वजह सां उहो कुझु ॻाल्हाए न पियो सघे। पोइ जॾहिं यीशुअ उन माण्हूअ मां दुष्ट आत्मा खे कढी छॾियईं त उहो गूंगो ॻाल्हाइण लॻो। इन ते भीड़ ताजुब में पइजी वई ऐं ईअं चवणु लॻी, असां इज़राइल में ईअं थींदे कॾहिं न ॾिठो आहे। पर फरीसियुनि ईअं चयो कि हे त दुष्ट आत्माउनि जे सरदार जे सामर्थ जी मदद सां दुष्ट आत्माउनि खे थो कढे। मज़ूरनि जी ज़रूरत आहे। यीशु सभु नगरनि ऐं गामड़नि में वियो। उहो उन्हनि जे प्रार्थना घरनि में वञी करे सिख्या ॾींदो हो ऐं परमेश्वर जे राज जी ख़ुशख़बरी जो प्रचार कंदो ऐं माण्हुनि जे हर तरीक़े जी बीमारी ऐं रोगनि खे ठीकु कंदो रहियो। जॾहिं यीशुअ भीड़ खे ॾिठईं त संदसि खे उन्हनि जे मथां दया आई, छोके उहे ॾुखायल ऐं बेसहारा हुआ, जीअं त रिढूं बिना रिडार जे हूंदियूं आहिनि। इन करे यीशुअ पंहिंजे चेलनि खे ईअं चयईं, खेत में पकल फसल त ॾाढी आहे, पर उन खे कटण वारा मजूर थोड़ा ई आहिनि। इन करे तव्हां खेत जे स्वामीअ खे वेनती कयो कि उहो पंहिंजी फसल खे कटण जे लाइ मजूरनि खे मोकिले।